जे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ठटो का खबर शामिल कई पिया महमद अशरफ खास केले जे रिपोर्ट मुताबिक़ हेवन हाउस स्कूल सिस्टम ठटे पारां सालियाने इम्तिहान के नतीजन की पधराई और एवार्ड विराण वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब डिप्टी कमिश्नर ठटो गज़नफर कादरी, अब्दुल जलील खंभाटी, मकसूद विंजर, सैदा फिजा शाह समेत शागिर्दन वालदेन स्कूल और मुख्तलिफ मकतबे फ़िक्र के मानन वडी अंग में शिरकत कई। बार असो सरमायो आहिनि, संदन बेहतर ज़हने तखलीक करण लाइ असां सभिनी खे पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। ॿारनि जो टैलेंट ॾिसी ऐं उम्मीद जागी आहे त ॿार सुभाणे असां लाइ फ़ख्र साबित थींदा, जेकी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करण सां गॾु वालिदैन जो नालो रोशन कंदा। डिप्टी कमिश्नर गज़नफर कादरी ॻाल्हाईंदे चयो त ठटो इल्म अदब जो मर्कज़ रहियो आहे। तालीम हिन दौर जो मज़बूत हथियार तरक्की ऐं शऊर जो ताल्लुक दौलत सां न बल्कि इल्म सां आहे। ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करण सां उन्हनि में उत्साह वधंदो। अब्दुल जलील खंभाटी ॻाल्हाईंदे चयो त उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टेबलो पेश करे खूब दाद हासिल कई ऐं कामयाब शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे एवार्ड ऐं सर्टिफिकेट पिणु ॾिना विया।